بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي فضائل الأعمال असांजो जेको برنامج सुबुह सां हूंदो आहे त फज़ाइल الأعمال जेके असांखे नबी करीम चए थो ही अमल कयो त हिन में सवाब आहे, हिन में फज़ाइल आहिनि, हिन में भलायूं आहिनि। असांखे असी उम्मती ऐं असांजो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधाए थो त उहो बरनामज जेको असीं हलंदासीं उन में काफ़ी देरि थी वई आहे। अॼु ही हिसो जेको आहे 41 नंबर आहे। 41 नंबर आहे। अॼु असां मुख़्तसर करे ॿुधायूं था फ़ज़्ल आयतुल कुर्सी। आयतुल कुर्सी जी फ़ज़ीलत अॻ में ॿुधाई सी, पर वरी बि ॿुधायूं था। असांजे जो माण्हू घणा जेके आहिनि दोस्तनि खे इन शइ जी ख़बर कान्हे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन में छा चयो आहे, असांखे छा असांखे तबलीग करे वियो आहे त ही कयो। त हिन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त मन क़रा आयतुल कुर्सी उक़ब कुल्ल सलाह लम यमनअहु मिन दुख़ूलिल जन्नह इल्ला अन यमूत रवाहु निसाई व सहाहुल अलबानी। इहा हदीस अज़ीम आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त हर निमाज़ खां पोइ केर बि आयतुल कुर्सी पढ़ंदो, हिकिड़ी आयत आहे जे हर निमाज़ खां इंसान पढ़े थो इहा आयत, त पोइ जे उन्हनि जे विच में जे गुज़ारे वियो ॾोह न अथसि त इहो जन्नती आहे। ॾिसो केॾो अजर अज़ीम आहे इन शइ में, ऐं सफ़ा अमल यसीर आहे। आयतुल कुर्सी तोखे हिकिड़ो मिंट बि कोन लॻंदो पढ़ण में, पर अलाह ताला तोखे जन्नती करे छॾींदो आहे। हदीस अज़ीम आहे। उलमा चवनि था इज़ा मात दख़लल जन्नह बिरहमतिल्लाह, अल्लाह जे रहमत सां ऐं इन आयत जी बरकत सां। क़ुरान सॼो बरकत आहे। ॾिसो न हिकिड़ी आयत जे करे इंसान इन अमल ते जन्नत में दाख़िल थींदो। हिते किसो यादि थो अचे आयतुल कुर्सी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन आयतुल कुर्सी जे बारे में त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे ज़कात ईंदी हुई, हेॾां होॾां अन्न कतल खाधो पीतो ॿकरियूं ॾाचूं। पोइ नबी करीम ॾाचियुनि ऐं माल खे परे मदीने खां बीहारींदो हो। अरबदा हिकिड़ो ॻोठु हूंदो हो, उते बीहारींदो हो। ऐं खाधो जेको ईंदो हो मदीने में उहो हिते रखंदो हो हिकिड़ो, यानी जीअं बैत माल मुस्लिमीन थींदो, जीअं हींअर यानी बैंक चओ या ईअं। उन टाइम में त हिकिड़ो वॾो हाल हूंदो, उन में रखंदा कुंड पासे में जेको अन्न मिलंदो हो या कतल या खजूर जेकी मिलंदी, पोइ उते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन हिफ़ाज़त जे लाइ रखंदो हो। पोइ ग़रीब ईंदा वरी उन्हनि खे ॾींदो हो। त उते वरी अबू हुरैरा खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो त तूं हिन जो अमीन थी वेह, ऐं हिन माल जो हिते जेको पियो आहे इन संभाल कर। त अबू हुरैरा चयो ठीकु आहे या रसूल अल्लाह। उते वेठो हूंदो उहो कमरे ते। हाणे उन टाइम ते चोरी ॿोरी कान हूंदी, पर ॿारनि खां या माल जा इहे इन्हनि खां संभाल कंदो हो। त राति जेॾीमहिल थियो त अबू हुरैरा हिकिड़ो आवाज़ु थोरो खड़को ॿुधो दरवाज़े जो खुले थो, ऐं ॾिसई दर खोले ॾिठईं कमरे में त हिकिड़ो माण्हू आहे अंदरि, उहो का कतल मां खणी खाए पियो थो ऐं अन्न बि थो खणे। त हुनखे वञी पकड़ी चई तूं चोरी थो करीं, ऐं मां अरफ़अनक इला रसूलिल्लाह, मां नबी करीम ॾे तोखे वठी हलंदुसि, पोइ तोखे छा बि करे। त चयो हुनखे चईंसि मां मिसकीन आहियां, मां ज़ईफ़ आहियां, ऐं मूंखे छॾे ॾे, मूंखे ॿार नंढड़ा हीअं घणो चई। अबू हुरैरा चयसि बसि, वरी ॿीहर न कजां, हुनखे छॾे ॾिनई। सुबुह थियो त अबू हुरैरा फजर नमाज़ ते वियो त नबी करीम ॾे जिब्रील अची उनखे अचे जिब्रील ॿुधायो अबू हुरैरा जी ॻाल्हि। त नबी करीम हुन चयो त मां फ़अल असीरुक, अबू हुरैरा जेको तो माण्हू पकड़ियो राति उन छा कयो। चईं या रसूल अल्लाह, हुन चयो त मूंखे ॿार घणा आहिनि, मां ग़रीब हां, शकल अयाल वल हाज, मां ग़रीब हां, मां छॾे ॾिनोमांसि। ऐं मूं चयोमांसि त वरी इहो नसीहत कयोमांसि वरी ईअं न कजां। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे चयो त वरी ईंदी, हुनखे ॿुधाईं अबू हुरैरा खे चईं त कदबक सयऊद, वरी ईंदी। त अबू हुरैरा खे चईं त वरी ईंदो। त नबी करीम जन हुनखे चयो वरी ईंदो, त हू त होशियारी करे अबू हुरैरा वेही रहियो। वरी ॿी राति थी त वरी बि आयो हो, वरी बि कतल खाइण में शुरू थियो ऐं चोरी करण में। त वरी अबू हुरैरा पकड़ियसि हुनखे, त पकड़े चईंसि मां हाणे तोखे वठी हलंदुसि नबी करीम ॾे। पोइ हाणे नबी करीम तोखे छा थो करे। त नबी करीम हुन चयुसि बसि मां ग़रीब आहियां, बुख मूंखे तपायो, मां छा कयां हीअं त घणी शिकायत कयईं। पोइ अबू हुरैरा जे दिलि में रहम पइजी वियो, त वरी हुनखे छॾे ॾिनई, चईं वरी न अचां। नबी करीम वरी फजर जी निमाज़ ते वरी नबी करीम उनखे पुछो अबू हुरैरा मां फ़अल असीरुक, चईं की तो पकड़ियो कल्ह उहो छा कयो। चईं वरी या रसूल अल्लाह,
ॾाढी शिकायत कयईं, बसि मूं छॾे ॾिनोमांसि। त हुनखे चईं अबू हुरैरा वरी ईंदी, त वरी जो राति ॿी थी त अबू हुरैरा सुतो ई कोन, त वरी उहो आयो चोरी करणु, त वरी हुनखे पकड़ी। हाणे चईंसि अबू हुरैरा, चईं त हाणे मां तोखे कोन छॾींदुसि, तूं हीउ टियों दफ़ो चोरी करणु आयो आहीं ऐं तोखे हाणे मां कोन छॾींदुसि, मां तोखे नबी करीम ॾे वठी हलंदुसि, भली तोखे पोइ उन नबी जो हुकुम जेको करे त तोखे पोइ मां कोन छॾींदुसि। त हुन चयुसि त या अबू हुरैरा, मां तोखे हिकिड़ो इल्मु थो ॾियां ऐं उहो इल्मु तोखे फ़ाइदो थींदो ऐं उन में वॾो फ़ाइदो अथई, जे उहो इल्मु कंहिं वटि बि न आहे, मूंखे वटि आहे, मूं वटि आहे। त अबू हुरैरा त इल्म जो शौक़ीन हो, इल्म जो तालिब हो, चईं मूंखे ॿुधा कहिड़ो इल्मु आहे। चईं त मां तोखे हिकिड़ी आयत ॿुधायां थो क़ुर में, जे उहा जे पढ़ंदे न त सुम्हण खां अॻु में त तोखे शैतान कॾहिं बि जा जिन तोखे हथु न लाए सघंदो जेसि ताईं सुबुह थिए। इहा अहिड़ी आयत आहे जे तूं पढ़ंदे त ऐं कॾहिं शैतान वेझे तोखे न ईंदो। त अबू हुरैरा हुनखे छॾे ॾिनो ऐं सुबुह वियो नबी करीम निमाज़ फजर पढ़ाई। त नबी करीम पुछो अबू हुरैरा छा थियो? चईं त या रसूल अल्लाह वरी बि आयो, वरी पकड़ियोमांसि ऐं वरी इहे शिकायत कयईं। मूं चयोमांसि हाणे मां तोखे कोन छॾींदुसि। पोइ तोखे चईं त मां तोखे हिकिड़ो इल्मु सेखारियां थो, त ऐं उहो जो इल्मु तोखे वॾो फ़ाइदे वारो शइ। चईं त तोखे नबी करीम पुछियुसि त छा तोखे चईं? चईं त मूंखे चईं त जे आयतल कुर्सी पढ़ंदे त सुम्हण खां अॻु में त तोखे शैतान हथु न लाए सघंदो, न जिन तोखे वेझे अची सघंदो जेसि ताईं सुबुह थिए। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयुसि सदक़क वहुव कदूब, सदक़क वहुव कदूब, सच चईं तोखे आहे त कूड़ो, पर सच चईं तोखे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू हुरैरा खे चयो, अबू हुरैरा अतदरी मन तुख़ातिब, तोखे ख़बर आहे अबू हुरैरा 3 ॾींहंनि खां तूं कंहिंसां थो ॻाल्हाईं? चईं या रसूल अल्लाह। चईं ज़ाक शैतान, इहो शैतान हो आयो हो चोरी करणु, ऐं सच चईं तोखे इन ॻाल्हि में, जे न त आहे कूड़ो। सो इहो हिकिड़ो फ़ाइदो मिलियो, शैतान पाण ॿुधाए छो जो पकिड़िजे पियो। हाणे जान छॾाइण जे लाइ सच चवणो पियुसि हुनखे, खणी उन शइ में उनजो नुक़सानु हुजे, पर असांखे त उम्मत जे लाइ फ़ाइदो थियो क़यामत ताईं। नबी करीम चईं त सदक़क वहुव कदूब, सच तोखे चईं पर आहे त कूड़ो, पर हीअ जेकी ॻाल्हि तोखे चए थो सच आहे। सो आयतल कुर्सी जो वॾो फ़ाइदो आहे, इंसान कोशिशि करे यादि करे पंहिंजे अहल औलाद खे सेखारे ऐं असां इहो फ़ज़ाइल अमाल नबी जो हुकुमनि असांखे सिखणो पए त असीं सिखूं ऐं इन मां फ़ाइदो वठूं। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। हाज़ा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।